अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, इनायत वसाणी यूट्यूब चैनल में भलीकार। जीअं त कुछ ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते फेक ख़बरूं हलण लॻियूं किंग ऑफ सिंध मुमताज़ मुल्ला हिन दुनिया में न आहे रहियो। जी हा दोस्तों, मुमताज़ मुल्ला बिल्कुलु ठीकु आहे। उनजो न्यू एल्बम अचण वारो आहे 51 ॾिसो वधीक उनजो लाइव वीडियो।